नंढे बालक जो जन्म थियो आहे जंहिंजो नालो आहे शंकर भगवान। बोल शंकर भगवान की जय। उन जी ख़ुशी में सत्संग थियो आहे, जोड़ मेल थियो आहे। घणो करे समान आस्थान ते सभु ईंदड़ नेमी प्रेम वेठा आहियूं। समान आस्थान ते सत्संग जो रोज़ अमृत पीअंदा रहूं था ऐं प्यारींदा रहनि था। बलहारी उन्हनि जी आहे जेके अमृत पीअनि था। जे पीअण वारा ई न हुजनि त प्यारण वारो कंहिंखे प्यारींदो चओसि। तंहिं करे ईंदड़नि खे सभिनी खे नमस्कार। बोल गुरु नरेश सतगुरु अर्जन देव महाराज जी वाणी आहे, हमारी गणत न गणिया काई अपना बिरद बचा। यानी सच्ची पातशाह चवनि था अपने दास की आप पैज राखी नानक सद कुर्बान। दास कहिड़ा कहिड़नि दासनि जी उहो परमात्मा पैज रखे थो, उहो पहिरीं सिट में ॾेखारे आया। हमारी गणत न गणिया काई अपना बिरद बचा। यानी परमात्मा जी उस्तत कंदे जेके पाण जो वजूद विञाइनि था, अहंकार विञाइनि था, उन्हनि जो नालो आहे दास। उन्हनि जो नालो आहे शेवादारी। उन्हनि जो नालो आहे सिख शेवक चओसि। उन्हनि शेवक जी सतगुरु छो न पैज रखंदो जेके मालिक जो सदाईं शुक्रगुज़ारी कनि था चओसि। शुक्रगुज़ारी का बज़ार जी शइ न। हिकिड़ो मूंखां पुछे पियो साईं अॼुकल्ह नंढी जवान जनरेशन खे चऊं था भई सत्संग में हलो, उहे चवनि था भई जवान थी करे असांजो सत्संग में हलूं, ॿुढा थींदासीं पोइ सत्संग कंदासीं। तव्हां छा हथु कयो आहे सत्संग में? तव्हांजे वॾनि छा हथु कयो? अरे भाई छो न सभु कुझु मिले थो, बाहि तो वेबो ज़रूरु फींगा ताव ईंदो। जे संदे किनारे ते वेबो ज़रूरु फींगा पवंदियूं। गुरु अर्जन देव महाराज नाम न जपींदा हुया छा? गुरु अर्जन देव महाराज नाम जपींदा हुया न साईं, कि न जपींदा हुया?
पोइ उन्हनि ते तकलीफ़ूं छो आयूं? पर चवण माणी अंदरि छा था चवनि? 4 पदार्थ जेको मांगे साध जना की सेवा लागे, जेको अपना दुख मिटावे हर हर नाम हृदय सद गावे। जेके नाम जपनि था उन ते दुख न ईंदो आहे। पोइ गुरू अर्जन देव महाराज ने दुख छो आयो? दुख सुख संसार जो इहे ॿई पासा आहिनि, ज़रूरु अचणो बि आहे। सदाई न दुख रहणो आहे न सुख रहणो आहे। पर उन दुख में गुरू अर्जन देव छा था चवनि? तेरा भाणा मीठा लागे नाम पदार्थ नानक मांगे शुक्र गुज़ारी। परमात्म कमाइण सां इंसान में सहारो सहन शक्ति अची थी वञे। ॿियो को परमात्मा कमाइण सां कोई 4 अखियूं कोन थींदियूं, 8 ॿाहूं थी वेंदियूं। दरवेशनि खे 4 अखियूं आहिनि या 8 ॿाहूं आहिनि, उन्हनि खे उहो मां आनंद मां शांती मिली आहे जेका ॿियनि खे प्यारनि था, आनंद वठाइनि था। चओ शेख शादी वॾो शाइर थी गुज़रियो आहे। पोइ निमाज़ पढ़ी जीअं ॿाहिरि निकिरे थो, हिन जी पेरनि ते बि नज़र पई कि मुंहिंजो एॾो नालो शेख शादी जंहिंजा मुंहिंजा शाइर थियल आहिनि। अलाह साईं मूंखे तूं पेरनि उघारो कयो आहे, जुती बि न ॾिनी थी। चओसि जीअं जो बेशुकुर थियण लॻो त अञा ॿाहिरि निकिरे त हिकिड़े वीचारे खे 2 पेर कोन हुया। चओसि हथ खणी रब खे चए थो, मुंहिंजा रब शुकुर आहे, जुती न ॾिनी त न ॾिनी थी, पर रब मूंखे पेर त ॾिना थी न। हिते इंसान खे शुक्र गुज़ारी अची वञे थी। साईं हरदास राम गोदरी वारा घनश्याम जेके चवंदा आहिनि, बोल गोदरी वारा साईं सतराम दास जा सेवक हुया। पोइ पढ़ियल त कोन हुया, पर हुनजी कमाई वॾी थी वई आहे। हिकिड़े दफ़े जीअं दरबार में वेठा हुया, हिकिड़ो सेवक अगरबत्तियूं खणी करे गुरू बाबा दया कजांइ, गुरू बाबा दया कजांइ, मथे अखियूं लॻियूं पियूं आहिनि। चओसि सभु तॾहिं पई जो विचाए कोई चांहि पी, कोप बसी रखियो, लत जो लॻी वञो, अखियूं त मथे हुयसि, लत ॾे कोप बसी भॼी पियो। त साईं हरदास राम चए थो, अरे गुरू बाबा तोखे छा कंदो पिया? चलो गुरू बाबा दया कयो, गुरू बाबा दया कयो, हेठि निहार साईं खे न विसार। चओसि कहिड़ा न बटपा सिखिया भरिया आहिनि। चओसि कोई विद्वान को काशी पढ़ियल कोन हो साईं हरदास राम, पर उन्हनि में नाम जो रंग हुयो, जंहिंजे करे उनजी वचन वचन हिकु अखर में बि वॾो महतत्व रखियल हुयो। चओसि चए तूं जो अगरबत्तियूं भरे दया कर, साधन जो कोप बसी बणी छॾे, हेठि त निहार को कड़ा पता रखियो आहे, अगरि थाली रखी आहे, को कोप बसी रखियो आहे, साधन जो कोप बसी बणी छॾे। उते माफ़ी थो वठे, संत चवनि था हेठि निहार साईं खे न विसार। अरे जेकी तोखे मालिक ॾिनो आहे, इन खां तोखे वधीक ग़रीब बि पिया आहिनि। जेकॾहिं को दुख बि अची वियो आहे, तोखे वधीक दुखी पिया आहिनि। चओसि तंहिं करे तूं हेठि निहार, ग़रीब ने निहारींदे, दुखी ने निहारींदे त तोखे उहा शुक्र गुज़ारी मालिक जी अखियूं। अहिड़ा बि जीव आहिनि जिन खे अखियूं कोन्हनि, अहिड़ा जीव आहिनि जिन खे हथ ई कोन्हनि। अहिड़ा जीव आहिनि जेके वीचारा ॿुधी नथा सघनि। असां सत्संग त ॿुधूं था, इहा वॾी कृपा न।
शरीर अंदर ही आहे सिर्फ़ु शरीर खे वेठो ॾिसे न तॾहिं मालिक तोखे यादि अचे नी कीअं मालिक हथ ठाहिया आहिनि हथूं ठाहियूं आहिनि कीअं ज़बान ठाही आहे कीअं सुहिणा ठाहूका बणाए वेठा आहियूं चओसीं उन ज्योति स्वरूप जे सदके न चओसीं चऊं था तूं पाण खे सुञाण
हे मन तूं ज्योति स्वरूप है अपना मूल पहचान। चवनि था उहो मालिक तुंहिंजे अंदरि वसी रहियो आहे, हर जॻह वसी रहियो आहे। जेसि ताईं तूं पाण खे न सुञातो आहे, पंहिंजे वजूद खे न विञायो आहे, अहंकार खे न विञायो आहे, तेसि ताईं मन जी शांती अचणी कान्हे। चयोसि वरी बि चयोसि पोइ ॿुधूमल हलवाई हुयो, चयोसि पोइ उन जे मथां फर्शी हुई हलवाई जी दुकान ते, जीअं जो कागज़ रखिया, अख़बारूं रखियूं, जीअं जो पनो लाहे थो त ॿ टे कागज़ हेठि किरी पिया। हिकिड़े पेपर ते मार्कूं लिखियलु, जाग्राफी में 4, साइंस में 2, विज्ञान में 4, इंग्लिश में 8। हिनखे अचे क्रोध। शिशमाई महीने में शायदि पुट जो पेपर आहे, मुंहिंजे पुट जूं मार्कूं आहिनि, पुट खे ॻिचीअ खां वठी करे क्रोध करणु लॻो। नारायक कॾ 6 महीने इम्तिहान में हे मार्कूं खणी आयो आहियां। चयोसि हो चए बाबा मुंहिंजो पेपर मुंहिंजे खीसे में पियो आहे, हाणे अञा रिज़ल्ट आउट थियो आहे 6 महीने जो, जंहिंमें मां 8 जा मार्कूं सभु सब्जेक्ट में खणियूं आहिनि। इहो पेपर मुंहिंजो न, इहो पेपर तव्हांजो हूंदो। चयोसि चए माल पुतू हलवाई चए तूं हाणे पाण ते मां कीअं क्रोध कयां। चयोसि क्रोध अचे न, तूं पाण ते क्रोध कर त क्रोध शांत थी वेंदो। चयोसि पाण ते कीअं ईंदो। चयोसि इंसान जेसि ताईं पाण खे नथो वीचारे, पाण खे नथो ॾिसे, उहा ई स्त्री पाण खे ठाहे सघंदी आहे जेका पंहिंजो मुंहुं आईने में ॾिसंदी आहे। चयोसि उहा जॻह तूं पाण खे ठाहे सघंदा जो पाण खे वरी वरी वीचारे त मां छा ॿुधी आयो आहियां, मां कंहिंजो शेवक आहियां। चयोसि वरी बि चयोसि तंहिं करे दवे चवनि था भई पाण खे सुञाण। उहे दास आहिनि जेके वरी वरी पाण ते वीचार कयूं था त मूंखे ज़िंदगी छाजे लाइ मिली आहे, मां छाजे लाइ आहियां, मूंखे छा कटू करिणो आहे, छा संतनि वटि ॿुधी आहे। वीचार करण सां ई उहा जेका आहे न अंदरि उहा ॿुधी खुले थी। चयोसि नासुक परियां पंडिता नासुक भूप भया, नासुक विच ग्रस्त दे नासुक छॾ गया, समन सुख वीचार दे जेके संता शरण पिया। चयोसि न पंडितनि खे भई सुख आहे, 4 वेद पढ़ी आया तंहिं करे उहे सुखी आहिनि। चई न बाबा या राजाऊं सुखी आहिनि। साहिबनि जो फैसलो आहे न, सदर सृष्टि को राजा दुखिया, हर का नाम पतो सुखी आहे। चयोसि सारी सृष्टि जा वॾा बेगम पंहिंजो वॾा कुर्सीअ वारा मिनिस्टर हुजनि, प्राइम मिनिस्टर हुजनि, वॾा उहिदेदार हुजनि, यानी चवनि था सभु दुखी आहिनि, पर सुख तॾहिं मिले थो जॾहिं ही को वीचार करे थो संतनि जे वचन ते। चयोसि ना सुख परियां पंडिता ना सुख भूप भया, ना सुख विच ग्रस्त दे ना सुख छॾ गया। भई मथां सम्झो त गृहस्थी सुखी आहिनि, गृहस्थी उहे सुखी आहिनि जेके वीचार जुगतूं हथ कनि था। गृहस्थ जो गाॾो गृहस्थ आश्रम ऊंचो आश्रम आहे, पर वीचार सन। घर खे जेकॾहिं तूं सुर्ग बणायो तो चयो मां सयो त कमु ठहियो। चयोसि अॼुकल्ह त संसार में ॾिठो वञे थो त हर को सुबुह जो 7 भाती घर में आहिनि त हर को पंहिंजो हर कंहिंजो मुंहुं पंहिंजे लेखे आहे। कोई चए थो मूंखे टेप रिकॉर्ड न मिलियो, कोई चए मूंखे कुटी न मिली, कोई चए मूंखे आमलेट न मिलियो। चयोसि हर को कावड़े वेठो आहे, को कटोरा खणी हर को पिने थो पियो। चयोसि हो चए मूंखे सुख ॾे, हो चए मूंखे सुख ॾियण वारो केरु आहे। चयोसि 4 फ़क़ीर बाज़ार में पिनण लाइ निकिता, कटोरा खणी करे, पोइ कुझु खेड़ा त उन्हनि खे कान मिली, पोइ पाण में अची विढ़ण लॻा। चयोसि हो चए तूं चंडो आहे, हुते तूं चंडो आहे, अरे सभु पिनण वारा, ॾियण वारो कोई हुयो कोन। चयोसि ॾियण वारो कोई कोन लभे त उहो सुख मिले कीअं, त सुख वठण जी शइ न आहे, सुख ॾियण जी शइ आहे। चयोसि संत इन करे सुखी आहिनि त सदैव उन्हनि खे वीचार आहे त उहो सुख ॾियण जी। पैसा मिठो ॻाल्हाईंदा, कंहिंखे दवा दरमल ॾींदा,
कंहिंखे सुठी सिख्या ॾींदा चयोसीं को सिख्या ई ॾियण रहंदी दाता ॾींदो रहे थो दरवेश ॾींदा ई रहनि था मूर्ति ॾियनि था सचा शास्त्र लिखी वञनि था गुरू अर्जन देव खे कहिड़ी ज़रूरत आहे गुरू साहिब ठहण जी चयोसीं असां जीवन जी कल्याण वास्ते एॾी तकलीफ़ वठी गुरू ग्रंथ साहिब ठाहियो चयोसीं वरी चयोसीं पर चवनि था सतशास्त्र पढ़ण वारा के थोरा हूंदा आहिनि नावल पढ़ण वारा घणा फ़ाहिशी किताब पढ़ण वारा घणा ख़बरूं ॿुधण वारा घणा टीवीअ में फ़ाहिश हींअर फिल्म ॾिसण वारा घणा भई सत्संग फिल्म वारी ॾिसण वारा के गुरबाणी पढ़ण वारा के थोरा चयोसीं वरी बि चयोसीं घणे करे चवनि था गृहस्थ आश्रम ऊंचो आश्रम आहे वीचार जुगतुनि सां भई ना सुख विच गृहस्थ ते ना सुख छॾ कयां मथां सम्झो त भई वण जे हेठि वेठा आहिनि वरी उहे सुख आहिनि उन्हनि खे वेचारनि पेट जी सुख तकलीफ़ यानी खाधो त खपे न चयोसीं या त उन्हनि खे ढकण लाइ कुझु खपे पर उन्हनि में बि नाम जो रंग आहे त उहे बेसुखी आहिनि त संसार में मायादारी बि दुखी आहे ग़रीब बि दुखी आहे पर जे मायादारी माया हूंदे बि जेकॾहिं नाम जो रंग आहे भक्ति सत्संग आहे त उहे सुखी आहिनि माया में बि चयोसीं पर जेकॾहिं ग़रीबत में बि जेकॾहिं नाम जो रंग आहे सत्संग आहे त उहे बि सुखी आहिनि चयोसीं त साहिब तॾहिं चयो कयो नानक तॾहिं वीचारा बिन हर भॼन ना ई छुटकारा चयोसीं भई जीअं ॾही विलोड़े तत कढिबो आहे छा निकिरंदो आहे मखण भई असां तव्हांखे मखण कढी ॿुधायूं था पिया तत सॼी बाणी जो त सतनाम को सवा सत्संग सा नाम जे सुमन को सवा पंहिंजे वीचार पाण ते वीचार करण खां सवाइ कॾहिं बि मन जी शांती नाहे मिलणी चयोसीं इहा सिहत ऐं मन जी शांती कंहिं भागनि वारनि खे अची ईंदी आहे चयोसीं तंहिं करे चवनि था समन सुख वीचार दे जेके संतां शरण पिया चयोसीं संतनि जी शरण में अचण खां पोइ उन्हनि जे वचन ते वीचार कजे त बेड़ो पार थी वञे चयोसीं
साईं बि तो पर उहे छो विसारींदा तूं हवाले त कर पाण जंहिं तूं पतीअ जी सुहाग थी थियणु चाहे तूं पाण त हवाले कर उन जी आज्ञा में त हल चयोसि उहो तोखे पाण ई सभु कुझु ॾींदा चयोसि जंहिंजो तूं थियणु चाहे त तूं पाण खे हवाले कर साईं सतराम दास जा कई शेवक हुया पर अमर शही साईं पाण जो पाण उनखे हवाले कयो माना आज्ञा मञो हिकु दफ़े सुठी पोशाक पई आहे साईं चयोसि पोइ साईं सतराम दास मेल में बीहणा हुया भगत साहिब खे चवनि था छेर ॿध हाणे साईं कपिड़ा मथां मेरा थी वञनि पोइ वेही करे ओकड़ूं छेर पिया ॿधनि उहा छेर चङी तरह न पई ॿधजे छेर जो न पई ॿधजे त साईं सतराम दास चवनि था चङी तरह ॿध वरी जो ॿधे त वरी ढिली थी वञे चई कंवर उहे कपिड़ा कहिड़े कम जा जेके सतगुरु जे शेवा खां परे कनि चयोसि बसि वचन निकितो वचन मंझी वियो पर उहे कपिड़ा लाइ उमिरि भर ताईं छोई जा कपिड़ा पाताऊं जंहिंजे करे जिते बि फोटू भगत साहिब जो हूंदो आहे त छोई जो भूषण ज़रूरु विझंदा अथसि में चयोसि राति ताईं हुन दरवेश जा फोटू आहिनि कमाई आहे साईं चयोसि पाया मान चयोसि उन्हनि जो बि चऊं पोइ नंढड़े बालक खे लोली ॾींदासीं हिकिड़ो शरण भॼन चवंदो परसाम तव्हांखे भॼन ॿुधाईंदो वधीक जीअं वरी हुकुम हूंदो जयकार लॻा बोल गुरु नानक भगत साहिब जा पोटा साईं मनोहर लाल वियासीं अमरावती मना आयासीं दरवेश आया काथे कानपुर में वर्सी साहब हुई
साईं चालूराम लोहिया मनोहरलाल साईं मनोहरलाल लोहिया वो पलो जे ॾींहुं ॿ प्रेमी हूंदा आहिनि जेके पोशाक पाईंदा आहिनि बाकायदे शेर जामो पटकी पगड़ी जीअं भगत साहिब जो रूप बणिजी वेंदा आहिनि हुनजो जामो ठहियलु आहे जीअं दामन में पाईंदा आहिनि चयोसीं उहे ॿई पलव अॼु पाईंदा आहिनि पोइ मनोहरलाल ॾाढो ख़ुशि पियो थिए ऐं साईं सतराम दास साईं कंवरराम जा भॼन पिया ॻायूं पोइ मोहनलाल हाणे अमरावती जो वारो आयो आहे जिते संतनि जी अस्पताल थी ठहे पई महाराज रूप भॼन चैरिटेबल हॉस्पिटल 2 मंज़िला ठही वियूं आहिनि संतनि जी दया सां वरी अॻिते कमु बि थी वेंदो पूरो हाणे हिन साल 91 में चए थो त हेठियों पोर्शन कंप्लीट थी वियो आहे अस्पताल फिजिशियन जो कमु शुरू थी वेंदो चयोसीं बाक़ी ऑपरेशन ऐं थोरो इहे एक्सरे जा औज़ार अचणा आहिनि चयोसीं तो ॻाल्हि पियो करे के साईं मनोहरलाल सत्संग में ॻाल्हि कढी संतनि में भेद कोन त असां सम्झंदा आहियूं त भगत साहिब मूंखां नालो वठंदा ई न आहिनि असां त कानपुर में वियासीं एॾो प्रेम मिलियो एॾी सिक मिली जो असांखे अञा ताईं उहा विसरे नथी चयोसीं तो प्यारा संत हिकिड़ी धाम मां आया आहिनि साईं टेऊंराम को हाल वाल को दरवेश वठंदो हुयो न पोइ साईं टेऊंराम हाल वाल कहिड़ा ॾींदा हुया ते साईं तव्हां आया हो हैदराबाद को असां खंडूर साहिब रहंदा आहियूं हिकिड़े ई आत्म धाम आया आहियूं ॿियो मिड़ई सुख आहे चयोसीं वरी चयोसीं तंहिं करे चवनि था भाई ॿियाई में दुख अथव द्वितीया भाव में दुख आहे जॾहिं पाण खे जी वीचारे थो पाण ते क्रोध कंदो क्रोध ईंदो ई न पाण ते काम कंदो ईंदो ई कोन काम चयोसीं पंहिंजी मन इंद्रियनि ते हर वक़्तु पहिरो ॾेई करे उन खे संभालींदो रहे त उन साईं जीव जी ॿुधी निर्मल थिए थी चयोसीं असां सिर्फ़ु ॿाहिरि था निहारूं न बसि इन करे उहा ग़लती करे विझूं था जे अंदरि निहारूं त बसि सुख ई सुख आहे चयोसीं अंदरि निहारण जी जुक्ति किथां मिलंदी इन सत्संग मां चयोसीं तंहिं करे भगत साहिब जी पोइ तोखे छा था चवनि सभई लाल जा पूजा सिंध में असांजो आहे अवतार झूलेलाल चयोसीं सभई असां मञींदड़ आहियूं अमरलाल साईं खे तंहिं करे गॾिजी करे सभई चऊं छा Thank you.
शंकर भगवान की जय। बोल समाधि वाले साधु की जय। समाधि वारो पीरन जो पीरवा, समाधि वारो पीरन जो पीरवा, समाधि वारो पीरन जो पीरवा, समाधि वारो पीरन जो पीरवा। जैसी संगत दखंडो है पीरवा, जैसी संगत दखंडो है पीरवा। हलो ता हलो बंदेड़ो करे, हलो 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 ता हलो बंदेड़ो करे।
स्वामी